जय झूलेलाल दोस्तों। 19 जून मुंहिंजे बाबू जो यानी ऋषि जो हैप्पी बर्थडे हो त असां राति जो 12 बजे पहिरियों हुनखे विश कईसीं और हिन खां कटारायोसीं केक। वाधायूं लख लख वाधायूं जनमॾींहं जूं लख लख वाधायूं वाधायूं। बर्थडे जो सरप्राइज़ ॾियणो हो त इहो असां राति जो न ॾिनोसीं, नेक्स्ट डे लाइ रखियोसीं त हीअ तयारी थी रही आहे बर्थडे सरप्राइज़ जी। ऋषि हाणे थियो 13 सालनि जो त इन में असां 13 सरप्राइज़िस रखिया आहिनि इन जे लाइ और उहा अरेंजमेंट असां शाम जो कयूं पिया। ॾिसो बलून्स डेकोरेशन ॿार बि मूंखे हेल्प करे रहिया आहिनि, सोना बि। डेकोरेशन पूरी न थी हुई त असां ऋषिअ खे तेसिताईं ॿाहिरि बीहारे छॾियोसीं। अधु कलाकु हिनखे ॿाहिरां राउंड हणण आयासीं जेसिताईं असांजी डेकोरेशन और सरप्राइज़ जो अरेंजमेंट कंप्लीट थिए। हीअ असां ॾिसो 13 गिफ्ट अरेंज कयूं आहिनि इन जे लाइ। 13 स्टेप्स, 13 साल असांजी ज़िंदगीअ में जेके ख़ुशीअ जा आया आहिनि। माउ पीउ जे लाइ औलाद जी ख़ुशी जेका आहे सभिनी खां वॾी हूंदी आहे। डायरेक्ट ऋषिअ खे असां न ॾेखारियोसीं, पर अखियूं बंदि करे वठी आयासीं हिनखे और उन खां पोइ हिनखे असां सरप्राइज़ ॾिनोसीं। पुछियोसीं तोखे घणियूं गिफ्ट्स खपनि त हिन चयईं 3 या 4। त असां हुनखे ॿुधायोसीं जेसिताईं तूं नज़र घुमाईंदे तोखे हिते गिफ्ट्स ई गिफ्ट्स मिलंदियूं। हीअ सभिनी खां पहिरीं हिन जी गिफ्ट। जब से तू जीवन में आया है सही वक्त हमारा आया है। पहिरीं गिफ्ट वॉच ॾिनीसीं। ईअं हिकु हिकु करे हिन गिफ्ट्स खोलियूं। हर गिफ्ट सां मां शाइरी लिखी हुई और जीअं हमेशह मां चवंदी आहियां मुंहिंजी हर ख़ुशीअ में मुंहिंजा दोस्त गॾु हूंदा आहिनि त इहे सभु दोस्त आया हुआ ऋषि जो बर्थडे सेलिब्रेट करणु। हे असांजो लेट कमर दोस्त जेको लेट आयो आहे, चए थो मां सेलिब्रिटी आहियां इन करे लेट आयो आहियां। हाणे थर्ड गिफ्ट। गिफ्ट त हिकु बहानो हूंदो आहे, ॿारनि खे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। मुंहिंजो बाबू त भले नंढी शइ बि हूंदी आहे उन में बि ॾाढो ख़ुशि थींदो आहे। स्कूल जब से चालू हुआ है बस्ते वजन तुझे उठाना है, यही शिक्षा है जीवन में भी तुझे बोझ उठाना है। असां जेके बि शयूं रखियूं हुसीं गिफ्ट में यूज़फुल शयूं ई रखियूं हुसीं हुन जे लाइ ॿार जी ख़ुशी बि थिए और यूज़फुल शइ बि हुजे त ईअं न लॻंदो भई असां अननेसेसरी ख़र्च कयोसीं। और हर शइ जे लाइ जीअं मां ॿुधायो शाइरी रखी, पर हिन पाउच जे लाइ मूंखे काई शाइरी न पई सम्झ में अचे त मां उहो उते छॾे ॾिनी। ओ अम्ब्रेला। जीअं अम्ब्रेला बारिश खां बचाईंदी आहे तीअं लाल साईं तोखे हर दुख खां बचाईंदा। ॿारनि जे चेहरे ते ख़ुशी ॾिसी करे ॾाढो मज़ो पियो अचे। गिफ्ट जी गिफ्ट बि उन सां गॾु हिननि जी गेम बि पई थिए। सभु ॿार एक्साइटेड हुआ, ख़ाली बाबू न, सभु ॿार जेके बि हुआ सभु एक्साइटेड हुआ और सभिनी ॾाढो लिटरली मज़ो कयो। बॉटल जे लाइ मां शाइरी लिखी हुई त जीअं बॉटल में पाणी भरियल आहे तीअं तुंहिंजी ज़िंदगीअ में प्यार ई प्यार भरियल हुजे। इहा आहे ज्योमेट्री बॉक्स जी शाइरी। हाणे आहे असांजी 9 नंबर गिफ्ट। अपना भविष्य बनाना है, पेन ही एक सहारा है। मतलब पढ़ाई कंदे रहंदी हमेशा। एजुकेशन इज मस्ट। सिंधी आहियूं त थोरी हिते असां बार्गेनिंग चालू कई आहे त भई हा हल नव गिफ्टूं थी वियूं आहिनि त बसि हाणे हिते बंदि कर। अॻियूं गिफ्टूं जेके आहिनि ॿियनि ॿारनि में था विरायूं पिया। दुनिया दिखे साफ़ वैसे ही हमेशा तेरा मन भी रहे साफ़। 10 गिफ्ट खां पोइ थोरी असां कॉम्पिटिशन टाइप रखियोसीं त भई ऋषि खे पाण महिनत करे अचिणो आहे और पंहिंजी गिफ्ट खणणी आहे और हिनखे 11वीं पोजीशन ते मिलिया चॉकलेट्स जेके हिन जा फेवरेट आहिनि। जीवन में हो हमेशा इस चॉकलेट जैसी मिठास। इन खां पोइ त मां बि मैदान में जीअं सभु मां पई रोकियांसि हिनखे त भई हाणे तूं हिन ते अॻियां वारी गिफ्ट ते न वेंदे, बट ॿार आहे हुनखे ख़ुशि करिणो आहे त घटि मां पंहिंजो फोर्स यूज़ कयो और हुनखे कटणु ॾिनो ऐं इन पंहिंजी 12th पोजीशन खई। दुनिया उसमें लड़ना है तुझे और हमेशा जीत के दिखाना है। ऐं हाणे वारी लास्ट जेका हिन जी महिनत हुई उहा हुई 13 गिफ्ट जे लाइ। छोड़ो छोड़ो। इहा 13 गिफ्ट आहे बॉक्सिंग किट जेका हूंदी आहे उहा। बैग जेका जीअं जीवन में कुछ भी प्रॉब्लम्स अचे उन सां लड़णो आहे, असांखे फाइट करणो आहे, ॾकणो न आहे, उनजे लाइ स्ट्रॉन्ग ठहणो आहे त पंच हणी करे पहिरियों स्ट्रॉन्ग ठहंदे और जीवन में हर प्रॉब्लम सां लड़णो आहे असांखे। ठीकु आहे।
बस ये ने जो आहिनि 13 साल जूं 13 गिफ्टूं हैप्पी बर्थडे All set for 40. और अभी 41 इन खां पोइ इन जे सभिनी फ्रेंड्स इन खे गिफ्ट ॾिनियूं हिकु हिकु करे मतिलबु त बिल्कुलु बारिश थी आहे गिफ्टनि जी ऋषिअ जे मथां और उन खां पोइ असां कईसीं गुलनि जी बारिश जाम सारा गुल विधासीं सभिनी मिली करे मुंहिंजे फ्रेंड्स जे मथां बि मां विधमि सभु जेके आया हुआ जेके लेट आया और जेके जल्दी आया सभिनी जे मथां और ॾाढो असां इंजॉय कयोसीं ॾाढो मज़ो आयो गुलनि सां मस्ती पिया कयूं त हे ॾिसो असांजो हिकु जादू टोने वारो बाबा बि विच में वेठो आहे जेको जादू टोनो करे रहियो आहे ये बाबा मंत्र तंत्र करता है ये बाबा मंत्र तंत्र कर रहा है उन खां पोइ कईसीं केक कटिंग केक ते मां AI मां फ़ोटोज़ ठाहिराया हुआ ऋषि आहे फेवरेट जीअं हुनजा क्रिकेटर्स हुनखे जेके वणंदा आहिनि छाकाणि त क्रिकेट जो जाम शौक़ीन आहे त उनजे फेवरेट क्रिकेटर्स सां उन्हनि जा फ़ोटो ठाहिरायामांसि उन खां पोइ इनखे वणंदो आहे तारक मेहता का उल्टा चश्मा त उन जा कैरेक्टर्स जेके आहिनि जेठालाल दया भाभी टप्पू उन्हनि सां बि मां उनजा फ़ोटोज़ ठाहिराया ऐं उहे केक ते हयां और उन खां पोइ असां इन जी बर्थडे सेलिब्रेशन कईसीं सब फ्रेंड्स बुआ ऋषि जी सभु असां गॾिजी बीठा हुआसीं और असां जाम मस्ती कईसीं उन खां पोइ सभु गॾु वेठासीं नाश्तो खाइणु सभिनी गॾिजी नाश्तो खाधोसीं और नाश्तो खाइण खां पोइ असांजो फेवरेट कमु जेको आहे उहो आहे डांस करणु गाना ॻाइणु त उहो कयोसीं असां उहो कंटिन्यू असांजो कमु चालू हो अहिड़े नमूने असां मस्ती मज़ाक कंदे नाश्ता खाईंदे ऋषिअ जो बर्थडे सेलिब्रेट कयोसीं ॾाढो मज़ो कयोसीं और इहा ओवर एक्टिंग ॾिसो नरेश जी हीअ नरेश कुमार भैया जी मस्ती सैड सॉन्ग ते तू औरों की क्यों हो गई वीडियो कीअं लॻो कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में जय झूलेलाल